अस्सलाम वालेकुम नाज़रीन कीअं आहियो। उम्मीद कयां थो तव्हां सभु ठीकु हूंदा। त अॼु असां ॻाल्हि कंदासीं ड्रामा सीरियल दर्दनि जो देस। त सैयद निसार शाह जी हिन ड्रामे में दर्दनि जो देस में एंट्री थी वई आहे। उहा कंफर्म थी आहे त हिन खे ड्रामे में कास्ट कयो वियो आहे। ऐं ड्रामे में निकिरंदो 40 किस्तनि खां पोइ। त 40 किस्तनि ताईं हिन ड्रामे में हिन दर्दनि जे देस में सैयद निसार शाह न हूंदो। पर जीअं ई 40 किस्तियूं कंप्लीट थींदियूं उन खां पोइ सैयद निसार शाह जी एंट्री थींदी हिन ड्रामे में। ऐं हिन खे कहिड़ो किरदारु ॾिनो वियो आहे त इहो काफ़ी मूंखां सुवाल पुछियो वियो आहे। त हुन जे बाबति तव्हांखे जवाबु ॾींदासीं त हिन ड्रामे में सैयद निसार शाह जो रोल हूंदो हुनजे अली रज़ा कटबर जेको पाण अदाकार सीनियर अदाकार हुन खां अलावा मंज़ूर मुराद। त हिन ॿिन्हिनि जे विच में हिन जो किरदारु हूंदो पोइ या मंज़ूर मुराद जो ई भाउ जो किरदारु अदा करे रहियो आहे। हिन ड्रामे में ही वॾेरे जो किरदारु अदा करे रहियो आहे। हिनखे उहो ई किरदारु ॾिनो वियो आहे जेको हिन जा परस्तार हिन खां ॾिसणु पसंदि कंदा आहिनि। निसार शाह जी हिन ड्रामे में वापसीअ खां काफ़ी हिन जा फैन जेके उहे ख़ुशि नज़र अची रहिया आहिनि। त हुनखे मां मुबारक ॾींदुसि जिन असांखे काफ़ी सुवाल करे पुछंदा हुआ त सैयद निसार शाह खे हिन ड्रामे में छो कास्ट न कयो वियो। त हुनखे असां इहो ॿुधाईंदा हलूं त सैयद निसार शाह खे 40 किस्तनि खां पोइ हिन ड्रामे में कास्ट कयो वियो आहे। त हीअ तमामु जल्द महिरबानी खां पोइ ड्रामो अची वेंदो। त तव्हांजूं इंतज़ार जूं घड़ियूं तमामु जल्द ख़तमु थियण वारियूं आहिनि। त हीअ हुई अॼु जी वीडियो।